नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो जैन मोहम्मद मां ख़बर ॾींदा हलूं त कुझु ॾींहं पहिरीं थरकोल में मज़दूरी कंदड़ पोरे दोदो भील जे क़त्ल वाक़े में कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जागो भील वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां बेलजी भील, कृष्ण भील, बाबू भील, मलूक भील, दिलीप भील ऐं ॿियनि जी अॻुवाणी में काज़ी पंप खां प्रेस क्लब ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि चयो त थरकोल जी इंतिज़ामिया जूं नाजाइज़ियूं वधी वियूं आहिनि। दोदो भील जा कातिल गिरफ़्तार करण बजाइ पुलिस एहतजाज कंदड़ वारसनि ते कड़की पई। लजपत सोराणी भील समेत मक़तूलनि जे वारसनि ते तशद्दुद करे केतिरनि ई भील बिरादरी जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हिननि IG सिंध, हाई कोर्ट सिंध ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त थरकोल इंतिज़ामिया जे गार्डन हथां क़त्ल कयल पोरे दोदो भील जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। हिननि वधीक चयो त थरकोल जी पुलिस जूं ॾाढायूं नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। मक़तूल जे वारसनि पारां हेल इस्लाम कोड वारे धरणे में पुलिस पारां गिरफ़्तार कयल भील बिरादरी जे माण्हुनि खे फौरी तौर ते आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में समूरी सिंध में एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।